केॾी महिल आहीं? हाँ सही है हुजी हिते त ख़बर पवई न। तो छॾ हिन ॻाल्हियुनि खे। तूं बोरी खे छो बंदि पिया? बोरी ॻाल्हाए त पोइ वञा देरि पई थिए मूंखे। कमदार हलायूं था बोरिंग हलायूं था तकड़ कहिड़ी आहे? बाबा ज़मीन जी हालत छा लॻी पई आहे? बोरिंग चालू कर त मां वञा। हल जल्दी करे चालू करे सां निकिरा। ठीक है कराया तो कराया था तू वञी करे न बाबा। ओ यार कराया तो कमदार कम पुॼई पाण का कोन वारो कर वो बोरिंग चालू करा वारो कर बोरिंग चालू करा वो भी फाथा ही है। अरे ऐसो मां पहिरियों ऐं आखिरी दफ़ो तोखे समझाइण आई आहियां। पाण वारे छोरे खे समझाए छॾ। वरी जे ॿीहर अहिड़ी ॿारणी कई थई त पोइ मूं खां वधीक ॿियो हथ न ईंदुसि। अरे खैरा जे सिर जो खैरो हुजे इन तो वारे छोरे जो मथो कूड़े गॾ हथ चाढ़े सॼे ॻोठ में सरगिस न कराईमांसि त मुंहिंजो नालो बि खैरा न आहे। अधी ॻाल्हि त ॿुध। अरे ॿुध छा? हा मां को तुंहिंजी तकरीर ॿुधण आई आहियां छा? मां तोखे ॿुधाइण आई आहियां त पंहिंजे छोरे खे समझाए छॾे। हा न त पोइ वरी कीअं समझे थो? अदी इहो ई त चवां पियो त मां पंहिंजे छोकिरे खे घणो समझायो आहे पर मुड़े ई कोन थो। छा चई मुआ? हा छा चई? इहो त नथो समझे पियो। मां चवां थी कन खोले ॿुधी छॾे। होटल ते अचे सभिनी माण्हुनि जे साम्हूं जे तुंहिंजे बूथ में धूड़ न विधमे त मुंहिंजो नालो बि मटाए छॾजांइ। हा खैरा जे सिर जो खैरो हुजे। मूंखे पंहिंजे इज़त खां वधीक ॿिए जी इज़त प्यारी कोन्हे। हा वो खानो यार हाणे मां हलाए थो। काॾे मीर वे त सही यार रात घणी थी चुकी आ देर थी वई आ ॻोठ बि पहुचणो आ। पर ईअं कर रात हिते ई रही प अचर हिते अथई ही त उथण जी कंदो कोन सुबुह करे पोइ तो उथंदुई। खुदा ख़ैर करे किथे न चोरी थी वई ऐं कंहिं आचर खे सुबुह जो ईंदे ॾिठो त चवंदा पक इहो आचर चोरी करे वियो। ठीकु आहे मीर खान जे नथो वेही न त पोइ यारो यारी। खानू सुभाणे मां चकर ते ईंदुसि। सुभाणे मां तव्हांजे ॻोठ ईंदुसि बकरियूं काहे ॾिसां त कमदार पंहिंजा फसल कीअं थो बचाए। कमदार कुछंदो कोन मुंहिंजी सलाह वठो न। कमदार खे ॿधी हिते खणी अचोसि। आचर मां बि ईअं ई थो चवां पर वॾे खे केरु मुंहुं ॾे। कमदार खां सभु पलांद सारे संभाले वठंदासीं। खानो हाणे इहो ॾिसणो आहे त हुन में दम केतिरो आहे ऐं इहो बि ॾिसणो आहे त रेस मिठल कहिड़ो कदम थो खणे। बाक़ी जीअं मूं तोखे चयो आहे न ईअं ई कजांइ। ठीकु आहे सुभाणे खां वठी ईअं ई थींदो। असां हर वक़्तु तयारु रहंदासीं। रुगो हिकु दफ़ो तोसां खौंसनि खानू पोइ तमाशो ॾिसजांइ। या रात घणी थी चुकी आहे ॻाल्हियुनि में वेहिजी वेंदुसि त सुबुह थी वेंदी। हाणे मोकिलाणी कोन्हे। ठीकु आहे मीर खान यार हा खानू ॿुधाए कीअं गुज़री? जेल में कीअं गुज़रंदी आहे ॼण रही न आयो। हा हाणे छॾे न ॻाल्हि खे इहो ॿुधा त तुंहिंजो इश्क किथे पहुतो? यार छा ॻाल्हि कई बसि ईअं सम्झ त अंदर में बाहि ॿरियल आहे बाहि। इहा मूंखे ख़बर आहे त इश्क जे अंदर में बाहि ॿरियल हूंदी आहे। हाणे इहो ॿुधाए त अॻियां कहिड़ी मोट मिली कुझु आसरो आहे या न? खानू रुपए मां बसि ॿाना यार दुआ कर त ठही पवे। अजर ठहे या न ठहे पर यार तोखे संग त कोन ॾींदा न। खानू रुगो नसीबां ठही पवे पोइ उन्हनि खां संग घुरण जी ज़रूरत थोरी आहे। भॼाए वेंदोमांसि। मां तोसां ॿधल खणी हिते अचीसि पोइ ॾिसां त रहे मिठल खान भली पंहिंजे सॼे ॻोठ सां गॾिजी हिते अचे।
न त बारकोट पानी तो भरिया जल्दी तो ॾिसीस केॾी थो करे यार तो भले घोड़े ते चढ़ियो तो वते ऐं कॾहिं सुख सां घर में वेठो आई। अरे कम जो अहिड़ो आहे तूं वात फाड़ी सुठी ॻाल्हि आई वञ पाणी करिया कहिड़ो कम अथई कम त वीचारा हारी था कनि तूं त अजाए उन्हनि जे पोयां ॼाड़ी हणंदो आहे। अरे अजाई ॼाड़ी कोन हलंदो आहे ॼाड़ी वॻा कमु कोन हलंदो आहे खाती खराणी आहे उन लाइ माण्हू गॾु करणा आहिनि। पाणी खणी वञे आया थी आना बाबा ओ बाबा खर्ची दे स्कूल खां तप त खर्ची दे अॼु मोकल आहे मोकल स्कूल उमर पंहिंजो रुलण लाइ अथई स्कूल खां मोकल जहिड़ा तो पढ़ी अत कारा कया आहिनि ही बि अहिड़ा ई कंदो बाक़ी छा माना आऊं जे न पढ़िस त छोरो बि न पढ़े ईअं न छो न पढ़ंदो ईंदो आहे स्कूल छो जी पुट जी दुश्मन थी तंहिंजे में सभु ॿोधई जे कोन थो खपे तुंहिंजो पाणी न पी हलंदो थी कोन थो खपे समझे तो वीचारो पंहिंजो पाण खे न भागा तूं बि वेंदो कर स्कूल में। मासी भले आई है अम्मा ख़ैर हूंदई अल्लाह कंदो शल ख़ुश ऐं आबाद हूंदी है। अधी चाची लाइ चांद तयार करे वठ। अब्बा तकलीफ़ छो पिया कयो चाची मस मस त असांजे घर आई आहियूं चांहि खां सवाइ तोखे कीअं छॾींदासीं। अब्बा एॾी हुज था कयो त खणी पियां थी पर अम्मा चांहि जल्दी ठाहे वठजांइ। चाची देर ना है बस इजो थी करे अचा। चाची ख़ैर में पंधु पई आई। अरे अब्बा केड़ियूं तो ॻाल्हियूं पुछी ज़माने जा कम लथा पिया आहिनि जवान छोकरी खे ॿाहिरि कढण जो त को वक़्तु ई कोन्हे। अब्बा तौबा आहे तौबा। ॻाल्हि छा आहे चाची खुली छो थी ॿुधाई। अब्बा कूड़ हणा त ज़बान सड़ेम मूं पंहिंजे गुनाहगार अखियुनि सां सोने शरीफ़ खे मिलंदे ॾिठो आहे। छा छा चाची। अरे अब्बा जे मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार न हुजे न हे ॾिस ये तो पाण पढ़ी ॾिस। अरे अब्बा तुंहिंजी मंगेदी वाटर ते विच ख़त पढ़े मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो मांस ऐं जे कॾहिं ॿी का माई ॾिसे सा न सॼे ॻोठ में ढंढोरो पिटे हा ऐं अब्बा तव्हां ॻोठ में कंध खणण जहिड़ा ई न रहो हा ॻाल्हि ॿुध मुंहिंजी सलाह अथई हाणे जल्दी शादी करे छॾ। अरे अब्बा पर सोचण जी ॻाल्हि आहे गैरतमंद त को बि ईअं शादी कोन कंदो। बस बस चाची हाणे ॾिसंदो सां इहा छोरी कीअं थी ॿाहिरि निकिरे। लगी बंभोर की बाही खैरा जे सिर ॾां खैर हुजे इन्हे मुंहिंजे खैरा सां वेर पातो आहे जे सॼे घर के बुहारो ॾेई न वञासि त मुंहिंजो नालो बि खैरा न आहे। मुंहिंजे जो घर त अॻ में ई गुहारियो पियो आहे घर में त कुझु बि कोन अथसि मां बुहारो छा ॾींदीमांसि। खैरा जे सिर ॾां खैर हुजे आई आहियां त ख़ाली हथे वापसि न वेंदसि। इहा बि सही आहे कुझु न कुझु त कारो मुंहुं मुंहिंजे जो थींदो। बाबा पानी पी। शायदि माने केॾा वई आहे मूंखे ख़बर नाहे मां कहिड़ो अमा जो पहिरियों खणी तो घुमंदो आहे त शर्म नथो अचे मां लाईंदा लाबो ये थपड़नि जी कुट का इन रन खे बि घर में वेहण ई कोन थो अचे कुट कोई कोन त को मरे जाजे धिका खाई खाई अची घर में किरे पर मानीअ ला आऊं थो
छा मार पे तो साथ को वडो ना हका तू वही किदा हो ये कयो बुधा भंभोर के पाई हुजे ये केड़ो पिणे जो भंभोर आ जे बाह तू ॾियण वई अरे भंभोर के बाह ॾियण छॾे दे पर जो न भंभोर साड़ा रवि जी जे घर सड़ियो न त घोरियो घर में आहे छा जो सड़ंदो तो दुख थींदो ॾाढो असां के तू तो खुश छई त खुलियल मैदान ते वेहा बस हाँ एड़े घर खां त खुलियल आसमान चंगो आहे घट में घट हवा त लगंदी हां छड किरोद के मानी टुकुर दे त भुख लगी आ मानी त तैयार करे रखी वई उस शायद के चई हा त देई आ न पवे खाई आ ओ मुबारकू जनई मुबारकू ये पहले चक्कर तू मानी पचाए घर में रखी पो तू निकती आ ना तू तो सदाई भुखमो आ तो के त मानी मिले ही कान थी घर जी सदाई बाहर खाइंदो आ इहे न अने टीको बंद कर वञ मानी छड्या वञ तो के त मुआ मुजो काढणी न तो वञ कदा छा मुके वञी थी हलो छा ॻाल्हि आहे पुट बाबा रात चाचे परियल वारनि सां मिली अच ऐं ॻाल्हि हिकु तरफ़ करे अच ॻाल्हि हिकु तरफ़ करे अचां